औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नूरल्लाह व अला आलिका व सहाबिका या शफीउल मुज़नबीन। पाए पांदगी में अंगण जे बचन अवगण एब कचायूं ढकण थी ढकजन तोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजाएं मेदरा। पर तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जानब मुझे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾे शफ़ा मियाँ मरीज़न खे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों माज़रत, रमज़ान करीम में हर्ज में थे तव्हांजे साम्हूं का न का नई ॻाल्हि खणी ईंदो आहियां, पर लेकिन राति मौलाए कायनात शेर खुदा करमुल्लाह वजह जी शहादत जो ॾिहाड़ो हुयो, उनजे करे काफ़ी मसरूफ़ियातूं हुयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु मदरसे में तमामु सुहिणे तरीक़े सां सुन्नत ऐं शरीयत जे दायरे में मालिक जी महिरबानी सां मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह करम सां ऐं वक़्त जे गोश्त लजपाल सखी सरदार कंबर वारे सरदार जे करम ऐं फैज़ियात सां तमामु सुहिणे सुन्नत ऐं शरीयत जे दायरे में ॾिहाड़े खे मल्हायोसीं। दुआ आहे त अल्लाह करीम असां सभिनी खे सचो पको हैदरी ऐं हुसैनी बणाए। दोस्तो अल्हम्दुलिल्लाह जीअं ई रमज़ान शरीफ़ शुरू थियो आहे ऐं हुन खां पहिरियां जीअं ही वबा आयल आहे पूरी दुनिया ते, तव्हां सभिनी खे इहा ख़बर आहे त हिन में मज़दूर मिसकीन अबोझ ग़रीब माण्हू तमामु परेशान हाल में वक़्तु गुज़ारनि पिया। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी पई थिए त रमज़ान शरीफ़ में उन्हनि ग़रीबनि मिसकीननि जी सार अल्लाह जा प्यारा बाना आशिक़ रसूल ख़ौफ़ ख़ुदा रखण वारा सार लहनि पिया। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे अजर अज़ीम फरमाईंदो, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जा ॿई जहान संवारींदो। ऐं बि तव्हां दोस्तनि खे काफ़ी भेरा मैसेज छॾिया ऐं अल्हम्दुलिल्लाह उन में तव्हां पंहिंजी प्यारनि दोस्तनि मूं नाचीज़ बेकार हक़ीर फ़क़ीर खे इज़त ॾिनी। रब करीम जा किरोड़े एहसान थिया जो अव्हां मुंहिंजे आवाज़ खे लबेक चयो ऐं काफ़ी दोस्तनि कुझु भेनरुनि उन्हनि ग़रीबनि मिसकीननि अबोझनि जी मदद कई। अल्हम्दुलिल्लाह असां उन्हनि ताईं पहुचाया। रब करीम खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो ॾियणु पंहिंजे बारगाह अक़दस में क़बूल ऐं मक़बूल फरमाए ऐं रब करीम उन्हनि जी रोज़ी ख़ुशहादी फरमाए। वरी बि आउं दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां थो त हीअ मग़फ़िरत जो ॾहो जारी सारी आहे। कुझु रोज़नि खां बैदि में रमज़ान करीम पुॼाणी ते थींदो, वरी शायदि असां हुजूं न हुजूं रमज़ान करीम त ईंदो पर ज़िंदगीअ ते को भरोसो नाहे। ख़ुदारा उन्हनि बेसहारनि जी मदद कयो, क़दम खे अॻिते वधायो। अल्लाह तबारक व तआला अव्हांजी मदद कंदो। जीअं मां दोस्तनि खे फरमायो त काफ़ी अहिड़ा बे शख़्स आहिनि जेके सफ़ेद पोश आहिनि ऐं घुरण खां कीबाइनि था, कंहिंजे साम्हूं हथ टंगण खां कीबाइनि था, बसि उहे पंहिंजे अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जे साम्हूं दाह ॾियनि था, रब करीम खे पुकारनि था, को न को अल्लाह जो बानो उन्हनि जी मदद करे पियो। पर मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां थो त इंशाअल्लाह ताला थोरी देरि खां बैदि में स्क्रीन जे ज़रिए ते ईज़ी पैसा जो नंबर ईंदो, तव्हां दोस्त वधि में वधि शेयर कयो ऐं हीउ पैगाम अॻिते पहुचायो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी आहे। अगरि को दोस्त जेकॾहिं ज़ाती तरीक़े सां मदद करणु चाहे त अल्हम्दुलिल्लाह इफ़्तार खां बैदि में असांजे मदरसे में अची सघे थो। को ग़रीब मिसकीन मौजूदु हूंदा आहिनि ऐं पंहिंजे हथनि सां जेकॾहिं मदद करे वञे त उहा बहितरु आहे। रेलवे कॉलोनी जानू पाड़ो मोहम्मदी मस्जिद जे आम्हूं साम्हूं मदरसा शहीद सैयद शफ़ीक़ अमन शाह बुखारी कोटड़ी डिस्ट्रिक्ट जामशोरो सिंध पाकिस्तान में अल्हम्दुलिल्लाह आहे। ऐं तव्हां दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कयां थो त जेतिरो बि थी सघे उन्हनि मिसकीननि ग़रीबनि अबोझनि जी मदद कयो ताकी काफ़ी दोस्त जेके किराए ते रहनि था उन्हनि खे मालिक मकान ॾाढो परेशान था कनि, उन में थोरो क़दम वधाईंदो त अल्लाह तबारक व तआला अव्हांजा दर्जात बुलंद कंदो। छो त उहे
कंहिंखां पिननि कोन था, कंहिंखां ज़कात फितरो सदकात नथा वठनि, पर लेकिन हिन लॉकडाउन जे करे, हिन वबा जे करे 2-3 महीननि खां पंहिंजे घर में वेठा आहिनि, कम बंदि थी विया आहिनि, मज़दूर बंदि थी वियूं आहिनि ऐं काफ़ी शॉप बंदि आहिनि जिन ते उन्हनि जा बचिड़ा कमु कंदा हुआ। सो उन्हनि खे शॉप वारनि मालिकनि कढी छॾियो आहे। महिरबानी करे कदम अॻिते वधायो, अल्लाह साईं तव्हांजा दर्जात बुलंद कंदो। जेतिरो बि थी सघे, जीअं रमज़ान शरीफ़ आहे, हिन में वधि में वधि मदद कयो ऐं वधि में वधि मदद कयो। काफ़ी अल्हम्दुलिल्लाह अहिड़ा शख़्स जेके नंढा नंढा ॿार मिस्कीन अल्हम्दुलिल्लाह जिन खे ईद जा कपिड़ा न आहिनि ऐं जेके ईद जे ख़र्ची जे लाइ परेशान आहिनि, कंहिंखे चंपल न आहे, कंहिंखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे, पर लेकिन अल्हम्दुलिल्लाह असांजे मदरसे में अल्लाह तबारक व तआला जा किरोड़ी करम आहिनि। हिकु मुजाहिद अहले सुन्नत आहे, मर्द कलंदर आहे, जंहिं तालिबनि खे कपिड़ा वठी ॾिना। अल्हम्दुलिल्लाह तव्हां फेसबुक ते ॾिठो त असां ॾेई छॾिया। सो रब करीम उन्हनि जा दर्जात बुलंद कंदो। कोशिशि कयो, पंहिंजे कदम खे अॻिते वधायो, अल्लाह करीम तव्हांखे सलामत रखंदो। ऐं वरी बि गुज़ारिश कंदुसि दोस्तनि खे त महिरबानी करे हिन पैगाम खे वधि में वधि शेयर कयो ऐं कंहिं ग़रीब मिस्किन जी मदद थी वेंदी त यकीनन तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैमरामैन इमरान अली हुसैनी सां गॾु हुसैनी मीडिया कोटड़ी डिस्ट्रिक्ट जामशोरो, तंज़ीम सलाहुल फुक़रा हुसैनिया नक्शबंदिया जामशोरो सिंध पाकिस्तान।